पातो जी, मेहरबानी मेहरबानी, खुदा हाफिज। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। अचो 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 अचो, वियो वियो वियो। मेहरबानियूं, वियो कुर्ब, वियो, मेहरबानी। कहिड़ी तव्हांजी ख़िदमत करे सघां थो? वियो। ही नाचीज़ इश्तिहार ॾियण जे लाइ हाज़िर थियो आहे। हाँ, मुंहिंजी अखियुनि ते नाज़िल थियो हुकुम कोई छाजो इश्तिहार ॾियणो आहे। मुंहिंजो मतिलबु आहे त कंहिं इश्तिहार जो प्लाट आहे छा? चवण जो मतिलबु आहे त प्लाट जो इश्तिहार आहे छा? सुभान अल्लाह, आहा, जवाब न है क्या फाशना साईं जो। भला घणनि स्क्वायर फुटनि जो आहे? लोकेशन ॿुधायो। लोकेशन मुंहिंजे दिलि आहे। स्क्वायर फुटनि जी का हद मुक़रर कान्हे का, छो त आन पेपर इहा 1200 सिफ़नि ते मुश्तमिल आहे। जी, छा मतिलब? मतलब साईं मतलब आहे, बेमतलब सां को मतलब नाहे। सुभान अल्लाह। दरअसल इहो प्लाट हिकिड़ी फिल्म जी कहाणीअ जो प्लाट आहे जेको 1200 सिफ़नि ते मुश्तमिल आहे। इन कम लाइ मूंखे के अहिड़ा ॿुधणा घुर्जनि जिन खे विच में ॻाल्हाइण जी पिट न हुजे। हाँ, भला सब्र सां ॿुधण वारनि जो उजूरो छा हूंदो? घणी उजूरो मिलंदो न। मुंहिंजो मतिलबु आहे त पूरो प्लाट ॿुधण वारनि खे 200 रुपया रोज़ाना मिलंदा। बस इन सां गॾु 50 गज़ल ऐं 150 गीत मुफ़्त ॿुधाईंदुसि। हाँ। गुल्लू, ओ भाऊ गुल्लू, सॼो शहर ॻोल्हियो अथ मई, छा पियो करीं ते? आहे त ख़ैर। ख़ैर वरी कहिड़ा आहिनि? 25 साल गुज़री वियो आहे, को कर्ज़ में टको ॾिनो अथई हेसि ताईं। अॼु असुल पंहिंजा पैसा वठी पोइ हुतां वेंदुसि। बाबा बाबा तूं ग़लती न कर न। ॻणती वरी कीअं न करियां? टको को ॾिनो अथई हेसि ताईं। अॼु हिकु हिकानी करे पोइ हुतां वेंदुसि। बाबा बाबा लॻो त पियो आहे तुंहिंजे कम सां। मुंहिंजे कम सां? इहे ढिंगर ॾींदे कीअं मूंखे? अरे बाबा 2 ॾींहं 3 ॾींहंनि में रिटर्न वारा ईंदा, 8 ॾींहंनि खां पोइ तोखे पैसा ॾेई छॾींदुसि। न बाबा न, मूंखे चोरीअ जूं ॾिठूं कोन खपनि। अरे बाबा तोखे रिढूं चोरी जूं केरु थो ॾे? त पोइ पैसा किथां ॾींदे? अरे बाबा रिढुनि वारा रिढूं चारे वींदा ऐं उन्हनि जी उन हिननि में फासी पवंदी। इहो चूंडो करे तोखे ॾींदुसि। खिल खिल, तूं छो न खिलनि? तोखे त रोक था मिलनि न। रईस, असांजो छोकिरो आहे त वॾो लुफर, तोसां कूड़ कोन्हे, पर हिन ॾोह में कोन्हे। पुलिस राहे गुनाह ॿधो अथसि। रईस जे चोरी इन्हनि वटां निकिती त ॿीण भरे ॾींदासीं। ठीकु आहे बाबा, का वॾी ॻाल्हि कान्हे, राज जी ॻाल्हि आहे। जमादार हींअर अचे थो, ॻाल्हायूंसि था। रईस, इन ई कम लाइ 25 रुपया खणी आया, महिरबानी करे छोकिरो छॾाए। बाबा इहे थिया तव्हांजी अमानत। रईस, जमादार वॾो अची वियो आहे। हाँ, वठी अचुसि। हाज़िर साईं। बाबा हाणे तव्हां हलो ॿाहिरि, खुलासो ॻाल्हाईंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। वियो मिठल खान, वियो वियो वियो। पैसा ख़ुशि आहियो? चङा भला जोड़ वियो ख़ैर? दुआऊं, शुक्र, महिरबानी। मिठल खान चङो थियो जो आहे। कम हो तो में। ॿियो सभु ख़ैर? छोरो मुंहिंजे राज जो पुलिस वारी राति शक में वठी आई आहे, बसि उन जी पारत अथई। रईस, ये चोर त सभु सचूं करे वेठो आहे। हे यर ज़ोरावर, पुलिस जी मार सां त भितियूं बि सचूं करे ॾियनि। हाणे छोरे खे न ॾिसो, मूंखे ॾिसो, खणी हथ कढोसि। रईस, अञा त कच्ची पुछा बि हले, जॾहिं पकी थींदी पोइ ॾिसंदासीं। मिटल मुड़ंदे कोन। यार ॻाल्हि ॿुध, हाणे ही 500 रुपयनि जा आउं पंहिंजे तरफ़ां ॾियईं थो चांहि पाणी। कहिड़ी ज़रूरत? ॾिस ॾिस ॾिस, हाणे हिजाब छॾ। चङो ॾियो था वठो। हा हा, हाणे थी पारत। चङो रईस, हाणे वञी थो जो कमु करियां। बिल्कुलु बिल्कुलु। रईस, लख कुर्ब, महिरबानियूं महिरबानियूं। बाबा का ॻाल्हि ई कान्हे, इहो असांजो फर्ज़ आहे। रईस, छोकिरो छॾायो 500 में, बाक़ी 1500 ॾियो त वञी बचनि जो गुज़र करियां। हेलो डॉक्टर साहब, आऊं सेठ लाॾिनो थो ॻाल्हायां।
मुझी तबियत ॾींहुं ॾींहुं ख़राब थींदी वञे डॉक्टर। आऊं त गरी गरी कंडा थी वियो आहियां जी। परहेज़ त उहा जेका तव्हां पहिरें ॾींहं खां ॿुधाई उहा ई पियो करियां डॉक्टर साहब। उहा ई परहेज़, उहा ई ख़ुराक जी। तव्हां शाम जो अची मुआइनो करे वेंदो? वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। मारो तव्हां लंच डाइनिंग टेबल ते कंदो या हिते खणी अचां? मम्मी डाइनिंग टेबल ते। जी मम्मी डाइनिंग टेबल ते। ठीकु आहे। पुट तव्हां पंहिंजे लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं डिशेस तयारु करायूं आहिनि? मूं पंहिंजे लाइ चिकन क्रीम, चिकन रोस्ट ऐं कोल्ड ड्रिंक चई आहे। ऐं पुट अव्हां? डैडी अव्हांखे त ख़बर आहे अॼुकल्ह डाइटिंग थो करियां। मूं चिकन कॉर्न सूप, चिकन विद चिलीज़ ऐं आइसक्रीम ऐं कस्टर्ड ठारायो आहे। ऐं मूं पंहिंजे लाइ मटन कोरमो, मटन रोस्ट, मटन राइस ऐं बीफ रोस्ट तयारु करायो आहे। ॾाढो चङो, ॾाढो चङो। आख़िर हेतिरी करोड़नि जी मिल्कियत केरु ख़र्च कंदो? भला बेगम असांजी लंच हाज़िर आहे। साथियो, असीं हिन ॿेले जा दिलेर शींहं आहियूं। असांजे हुकुम खां सवाइ हितां वण जी तारीफ़ केरु नथो वढे सघे। पर सरदार ठेकेदार त सॼो ॿेलो पियो वठराए। हू मूंसां ॻाल्हाए विया आहिनि। रक़म ॾेई पोइ माल खणंदा, न त तीली हिकिड़ी। सरदार जे ॿेला ख़तम थिए त पोइ पाण केॾांहुं वेंदासीं? बुख कोन मरंदासीं, पतलूं न पाए शहर हलिया हलंदासीं। अचो बाबा अचो। न्याज़ू केरु आई? सरदार हीअ आहे ॿेले जो दमादार। त तूं ऐं ॿेले जो जमादार। ॾे ख़बर ठेकेदार छा थो चए? सरदार हू मथां हिकिड़ी चौकड़ी जो ठीको खणियो अचो अव्हांखे राज़ी करे। 8-9 चौकड़ियूं वधाए छॾे, असीं पिया बुख मरूं। त पोइ हुकुम कर, छा करियूं? सरदार मुंहिंजी त बदली करे आऊं बेज़ार थी पियो आहियां। त तूं असां मां बेज़ार आहीं? न साईं न। अरे वठोसि, ॿधो त वण सां। न साईं रहम, साईं रहम। चुप कर। लिखोसि ऑफिसर खे चिठी त 2 लख रुपया ॾेई छॾाए वञेसि। मारे छॾ सरदार, गोली हणी छॾ। असुल कोन छॾाईंदो, वेतर ॾाढो ख़ुशि थींदो। हुनखे एतिरो बेज़ार कयो अथई छा? न साईं न, इहो ई त मुंहिंजो ऑफिसर आहे जे ॿिए जे नाले सां इहो ठीको खयो आहे। खबरदार, खबरदार, हथ मथे, हथ मथे, हथ मथे, हथ मथे, हथ मथे। बीरल ॾे ख़बर, रईस गाॾी आंदी। वाह वाह, वाह जी गाॾी आहे। जीप जी जीप, कार जी कार। भली 2 कुत्ता, 2 कुकुड़, हिकिड़ो बाज़ पुठियां खफ्ती विहारियो वेठा हुजनिसि। पर ॿेली छा ॿुधायां? छो भला ॾोकड़ सभु खपाए आयो छा? अदल बैंक तां जेको कर्ज़ खयोसीं उहे सभु ॾोकड़ ॾिनासीं गाॾीअ ते। हाणे थींदी फसल जी ॿोल, तॾहिं वञी कभी का ॿी ॾेती लेती। पर यार गाॾीअ जे बारे में छा तोखे ॿुधायां? रईस जी, रईस जी सभु ख़बरूं ॿुधाए छॾींदे छा? बाक़ी आऊं छा ॿुधाईंदुसि? वियो, ख़बरूं एतिरियूं आहिनि जो महीनो खनि पिया हलाईंदासीं, पर कराचीअ में मज़ो कोन हो। छो कराचीअ में रही गर्मी इलाही हुई? गर्मी बि हुई, 2 ॾींहं फ्लेटनि जी बिजली बंदि, माण्हू जहिड़ो बोह जे बांधे में पियो आहे। सभु सठीसूं, पर मज़ो कोन हो। भला रेस कराची में महांगाई हुई छा? महांगाई बि हुई। 10 रुपया वारो हिरख 50 रुपया लीटर लॻो पियो। रईस लीटर न मीटर। साॻी ॻाल्हि आहे।
तर ॿिन्ही में आहे। असांखे इहे अंग्रेजी अखर अचनि कोन। शहर में 200 ग्राम माए जा वर्त ॾिनऊं, हे तिरड़ो ज़रड़ो फिकाईअ में खैम ई कोन। तॾहिं तो चवां त मज़ो कोन हो, चांहि जो कोप बि नसीब कोन थियो। ईअं वरी रहिजी कीअं? पापा 3 ॾींहं गाॾी डोड़ाए बीठासूं, किथे बिहारण जी जॻह कान मिली। नेठ हिकिड़े तीर जे बोर्ड हेठां गाॾी बिहारे चांहि पी जो अचूं त गाॾी गुम। रईसा इहे ट्रैफिक वारा खणी आऊंदा, 100 रुपया ॾेई पोइ गाॾी वापसि वठो। थाणे ते बि वियासूं, पर उते को ॿियो शाहींग 100 रुपया ॾेई गाॾी छॾाए वियो। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम। साईं मुंहिंजो नालो अब्दुल मजीद आहे। हिकिड़ो अर्ज़ु आहे। हा हुकुम। साईं अर्ज़ु इहो आहे त अव्हांजो अमलो मुंहिंजे कुकड़नि जे फार्म जी बिजली कटे वियो आहे। कटे वियो आहे त पोइ आउं छा करियां? साईं तव्हां बाला ऑफिसर आहियो, जे तव्हां चाहियो त मुंहिंजी बिजली ॿीहर बि लॻी सघे। हीउ सरकारी महकमो आहे, को ख़ैराती इदारो कोन्हे। साईं इहा ॻाल्हि मां सम्झां थो, इन करे हिन में तव्हां लाइ हिकु VCR आंदो अथव। रिश्वत? तूं मूंखे रिश्वत थो ॾे? तव्हां हिन मुआशिरे जा नासूर आहियो। असां जहिड़नि ऑफिसरनि खे रिश्वत ते हिरायो था। ऐं तोखे पुलिस जे हवाले थो करियां। साईं इहा तकलीफ़ न करियो। ईअं कयो त हिन VCR जी का क़ीमत मुक़ररु करियो। फ़र्ज़ु करियो त हिन जी क़ीमत आहे 100 रुपया। तव्हां ही 100 रुपये में मूंखां वठी छॾियो। ईअं तव्हांखे ॻाल्हि ॾुखी बि कोन लॻंदी ऐं मुंहिंजी बिजली बि लॻी वेंदी। हा इहो तो ठीकु थो चईं। हाणे ईअं कर, हीअ न 300 रुपया इहे वठ ऐं अहिड़ा ॿ ॿिया हाणे ॾे। छा आहे? कोन छॾींदो? फकीर से दुआ कजे सुबह सां ॾींहुं सौको गुज़रे। माफ़ कर। हल माफ़ी दे बाबा। फकीरनि खे छिड़ब न ॾे। बाबा रस्तो छॾो यार, फासी वियो तो मां। सॼो ॾींहुं पिनी वारो पेट कोन थो भरजले। हाँ भरियो थे गाॾी विञाई नहीं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम रसचस हाज़िर आहे। अॼु असां वाला मज़ाया ख़ाका ऐं हिकु गीत खणी हाज़िर थिया आहियूं। त अचो ॾिसूं प्रोग्राम रसचस। हिकिड़ो मिनट, शायदि मूंखां का ग़लती थी वई। हेलो हेलो, टीवी स्टेशन? जी तव्हां? मां जानवरनि जो डॉक्टर थो ॻाल्हायां। मुंहिंजी टीवी ख़राब थी पई आहे, या त महिरबानी करे ठाहे ॾियो। डॉक्टर जी टीवी ख़राब थी पई आहे त टीवी वारा कीअं ठाहे ॾियनि? टीवी वारा प्रोग्राम ठाहे पेश कंदा आहिनि ऐं टीवी वारा टीवी ठाहींदा आहिनि। मुंहिंजे ख्याल में टीवी फासी पई आहे, तंहिं करे अचो त टीवी वारा ॾिसूं। अलाया बना रवजा प्यारा जुमे जो ॾियारो रुपयो हिकिड़ो ॾेई आहियूं बाबा। ओ गंगला रुपयो हिकिड़ो ॾेई वञो बाबा। अलाया बना रवजा प्यारा ओ बेड़ा रुपयो हिकिड़ो ॾेई वञो बाबा। अलाया बना रवजा प्यारा जुमे जो ॾियारो। फकीर बीठो ई? मूंखे पको ई त बीठो हूंदे। मूंखे बि पके त तूं ज़रूर ईंदे। असुल न छॾींदे? बिल्कुलु न। हिन खीसे मां हिन तूं मट कर। खीसो मुंहिंजो आहे तुंहिंजो आहे? ॻाल्हि मिड़ी साॻी आहे। अचे ही 4 आना अथई। छो 4 आना? हेॾा अचो। छो को ॾुकार पियो अथई या नौकरीअ मां कढी छॾियो अथई? छो भला? अॻे त रुपयो ॾींदो हुए। हाय फकीर अॻे छड़ो हुअसि,
पोइ ख़ैर सां शादी कयो। शादी कई? हा 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 हा, इहा ॻाल्हि त मूंसां अॻे बि कई, पोइ बि ॿार अञा ॾींदो हुए। फ़क़ीर तॾहिं औलाद कोन हुयमि, पोइ हिकिड़ो पुटु थियुमि। पुटु थी? हा हा हा, इहा ॻाल्हि त मूंसां अॻे बि कई, पोइ बि 8 आना त ॾींदो हुए। फ़क़ीर तॾहिं हिकिड़ो औलाद हो, हाणे ख़ैर सां 2 आहिनि। भले चवो त सॼो घर मुंहिंजे ख़र्च ते पियो हले। हेलो, मुंशी मछर पुलिस स्टेशन भींगपुर स्पीकिंग। साहब वॾो, साहब वॾो अञा ख़ैर किया है? अमलो विया धारो आणण, ऐं मुंहिंजो मतिलबु आहे धाड़ियुनि सां मुक़ाबिलो करणु। किथे पियो लॻे? बाबा धाड़ो अञा लॻे कोन पियो, अनक़रीब लॻण वारो आहे। हा बेगम साहिबा, मां तव्हांखे केतिरा दफ़ा मना कयो आहे त घर में किस्तुनि वारी शइ न आणींदा कयो। किस्तुनि वारी शइ जेका 4 सै जी आहे उहा असांखे घर में 8 सै में थी पए, ऐं मुंहिंजी पघार केतिरी आहे? घर जो ख़र्चो अलाए कीअं थो हले। ख़ैर, तुंहिंजी मर्ज़ी। अस्सलाम वालेकुम बेगम साहब। वालेकुम सलाम। बेगम साहब, ही तव्हांजा कपिड़ा ऐं हीअ तव्हांजी अमानत। अमानत? तो वारो बिल आहे छा? बेगम साहब, बिल त उन ॾींहुं मूं तव्हांखे लिखायो हो, ऐं अनपढ़ लाहियां, पर चिठी त साहब जे कपिड़नि मां निकिती आहे। ऐं खोड़ा, तो वारो बिल आहे जेको धोपजी वियो। हाणे तोखे पैसा के ॾींदसि? चरियो आऊं बि कोन आहियां बेगम साहब, उहो बिल कढी पोइ मूं कपिड़ा धोता हा। इहा चिठी त कंहिं ख़ातून जी हुई। जी? हा, हाणे मूंखे बिल ॾियो था वञा। चङो चङो, सुभाणे वठिजां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अम्मा भाई फोटो गंजो है? ही पुट ते पी दसी रहे। बाबा जी। हाँ पुट। त पोई गंजो केड़ा है? वादा वठान। हेलो, मुंशी मछर पुलिस भींगपुर स्पीकिंग। जी, साहब वॾो बस अचण वारो आहे। अमलो बाबा, अमलो पियो रोड ते गाॾियूं फुरे, ऐं मुंहिंजो मतिलबु आहे गाॾियुनि जी चेकिंग करे। हाँ अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु असांजे स्टूडियो में इलाइक़े जा मशहूरु धाड़ेल तशरीफ़ फरमा थिया आहिनि। अचो त साण ॻाल्हि ॿोल करियूं। नाज़रीन, ही धाड़ेल ॾाढा हर दिल अज़ीज़ ऐं नेक सूरत वाक़िफ़ थिया आहिनि। बोली असां वारी ॻाल्हि आहे या अख़र जे मख़र जे पाण खे सम्झ में कान थी अचे। हा माशाअल्लाह माशाअल्लाह, तव्हांजी तबियत में मज़ाह जो अंसर बि मौजूदु आहे। बहस न कर, झटि कर इंटरव्यू वठ। मूं वटि डायरी में डेट ख़ाली कान्हे। पुलिस वांगुरु वांदा कोन जो वेठा VCR ॾिसूं। माशाअल्लाह माशाअल्लाह। भला जीअं त अॼुकल्ह तव्हांजी मसरूफ़ियत उरूज ते आहे, भला अॼु जी ख़ासि मसरूफ़ियत? अॼु मूंखे अख़बारनि लाइ मवाद खटो करणो आहे, इन करे हिकु त धाड़ो, हिकु त दग़वा ऐं 2 टे क़तल करणा अथमि। माशाअल्लाह माशाअल्लाह। भला तव्हां असांजे नाज़रीन खे पंहिंजो नालो ॿुधाईंदा? ॾाढो देरि सां थो पुछी। ख़ैर, देरि आहे दुरुस्त आहे। नालो अथमि यासीन ख़ान, पर पुलिस अख़बार वारनि बदिला जूसो रखियो आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। भला जूसा ख़ान, असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदा त तव्हां धाड़ेल कीअं थिया? माइटनि ॾेखारियूं धाड़ेलनि जूं फिल्मूं, दोस्तनि सां सिनेमानि ते बि अहिड़ी क़िस्म जूं फिल्मूं ॾिठियूंसीं। तव्हांजो टेलीविज़न बि अहिड़ी क़िस्म जूं अंग्रेज़ियूं फिल्मूं पेश करे थो, ऐं अॼुकल्ह धाड़ेलनि जे नालनि ऐं कारनामनि ते कामयाबु फिल्मूं पियूं ठहनि। तंहिं करे मूं धाड़ेल बणजणु पसंदि कयो। माशाअल्लाह माशाअल्लाह। भला इहो त ॿुधायो त तव्हां धाड़नि मां जेका हेतिरी मिल्कियत हासिल करियो था, उन मां छा वठंदा आहियो?
उन मां ज़ाल जे मेकअप जो सामान वठंदो आया। माण्हू वांदा वेठा आहिनि डरे डरे बसि फोन। हेलो मुंहिंजी मछर पुलिस स्टेशन भींगापुर स्पीकिंग। साहब साहब वाडो बाबा आयो सो वियो गश्त ते। हाँ बाबा गश्त घुमण वारो न असांजो पुलिस वारो गश्त। अमलो अमलो विया बेले में धाड़ेलनि जी दावत खाइण। ऐं मुंहिंजो मतिलबु आहे धाड़ेलनि सां मुक़ाबिलो करण। हाँ अस्सलाम वालेकुम। वासम मूंखे कार ड्राइविंग सिखणी आहे। हाँ बिल्कुल सेखारींदासीं। अचो वियो वियो वियो। महिरबानी। भला सेखारींदो केरु? हाँ असां वटि मर्दनि लाइ मर्द ऐं ख़वातीन लाइ बहितरीन तजुर्बेकार औरतूं मौजूद आहिनि। भला घटि में घटि केतिरे अरसे में कार ड्राइविंग सिखी ईंदसि? इहो त तव्हांजी मर्ज़ी ते मुनासिर आहे। असांजे बोर्ड ते अघु लिखिया पिया आहिनि। आउं चाहियां थी जल्द में जल्द कार ड्राइविंग सिखी वठां। हाँ त पोइ तव्हां वटि कहिड़ी कार आहे? फ़िलहाल त बेकार आहियां। मुंहिंजो घरवारो एक्साइज़ खाते में भर्ती थी वियो आहे। हिकु ॿ छापा आणींदासीं त कार वठी छॾींदासीं। त पोइ तव्हांखे वाकई जल्दी कार सिखणु खपे। नौकरी जो को भरोसो कोन्हे। ठीकु आहे। एडवांस में घणा पैसा ॾियणा पवंदा? हाँ मैडम हिकु महीने में सिखण लाइ तव्हांखे 5000 रुपया एडवांस ॾियणा पवंदा। ही वठो पैसा। ऐं ॿियो उस्ताद हाली अॼु ई सेखारे। हाँ बिल्कुल बिल्कुल। मिस शाज़िया ओ मिस शाज़िया मैडम शावरी के वठी अचे तो हुन जी शागिर्द हुन जो इंतज़ार पई करे। अचो। ही सेखारींदी? हाँ बिल्कुल। कननि खां ॿोरी नज़र झटकी न ॾिसंदी न ॿुधंदी न पुछंदी। तव्हां हादसा करे करे पाणे कार हलाइण सिखी वेंदो आराम सां। छा पियो करे भला मामो अञा अंदर वरी रेल वञाईंदो छा? कान थी वञेसि रेल। तूं त मुंहिंजे मामे जे पोयां हथ धोई अची पियो आ। धाया तो देगड़ा पे चोरा। मुंहिंजे मामे ते चोरी जो इल्ज़ाम न हण। हा मामा आयो आयो खैर त है। हलो बाबा हाणे हलूं था। मोकलानी काने घणी महिमानियूं तव्हांजूं खाधियूं बाबा। मामा पछाड़ी में मानी त खायो वञी। हा पछाड़ी में छो ॻोठ वञी प्यालो पीअंदो छा? अल्लाह न करे हिकिड़ो ई त मामो अथम। अल्लाह सही वॾी जमार ॾेसि। छा त अथसि? बाबा सॼो महीनो तव्हां वटि रहे ॾाढो ख़ुशगुज़ारी में तव्हांजी दिलि में करे ई कोन। तई ज़बान जा कड़ा दिलि जा मिठा। उथी 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 त वरी न गाॾी छुटी वञे। कान थी गाॾी छुटे। मामा तूं बाबा तू न्याणी चई थी जेको हुजे सो खणी अचो पर जल्दी 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 जो आहे जल्दी जल्दी जल्दी। ये मामा वरी उथी गाॾी विञाई नहीं। ए कान थी वञे गाॾी गाॾी थी वञे गाॾी थी वञे। मामे खे मानी नथो खाइण दी। खा मामा खा 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 खा। छोकिरे खे वरी छा थियो आ? हलिया बाबा हलिया। मानी भूख लगी मुझे मानी। बाबा दुआ करदा मामा वजे त पो गड्ढो सा रहूं। हुकुम जागा आऊं तुझो गुलाम आहियां। तू केरु आहीं?
आऊं झमटू जिन आहियां, जंहिं वटि इहो खंजर हूंदो आऊं उनजो गुलाम आहियां। त तूं मुंहिंजी हर ख्वाहिश पूरी करे सघी थो? बिल्कुलु आका, झमटू तुंहिंजी हर फरमाइश पूरी करण लाइ हर वक़्तु तयारु आहे। त छा तूं मुंहिंजे रहण लाइ कंहिं जाइ जो बंदोबस्तु करे सघी थो? आका, जंहिंजो घर ख़रीद करणु चाहियो ख़रीद करे सघो था, ॾोकड़ हाज़िर कंदुसि। त भला डिफेंस में जेकॾहिं को बंगलो ख़रीद करियूं त केतिरो ख़र्चो ईंदो? डिफेंस में बंगलो वठण लाइ सिर्फ़ु लांच वठणी पवंदी। ठीकु आहे, भला गुलशन इक़बाल में जेकॾहिं को बंगलो वठूं त घणा ॾोकड़ ख़र्च थींदा? आका, सिर्फ़ु 2 क्लास वारा हमरा घुर्जनि या कस्टम जी नौकरी। न पोइ हीअं कयूं था, भला क्लिफ्टन ते को ख़ूबसूरत बंगलो वठूं त केतिरो ख़र्चो ईंदो? माफ़ कजो आका, आऊं जिन आहियां, जाइन जो दलाल न आहियां जो रुगो पिया बंगलनि जा अघ पुछो। हेलो, मुंशी मशहर पुलिस स्टेशन फीकापुर स्पीकिंग। हाँ, बाबा साहब विया मानी खाइण। अमलो आहे नशे पते जे अॾनि ते वसूली करण। हाँ, मुंहिंजो मतिलबु आहे त उन अॾनि ते छापो हणण। हाँ, ओ मामा हिकिड़ो करो ॿियो बुखारो परे। ओ मामा मूंखे टबर टुकर कराए। मामा मूंखे ढोल जो लेके बस मोहन ॾिठा हाणे हलो हलो बाबा, हलो हलो उठ बाबा, तूं घबरानो आई, तुंहिंजी तबियत ख़राब थी वेंदी। हलो हलो घर हलो। ओ मामा हल दा मामे के रसायूं था। हल हल मामे के हाय अदा, तूं त ज़ाल जो नुक खयो पियो वञी, ॾाढो साबरीन होए। हाँ बेकअप, हिन दौर में अहिड़ो आइडियल मुड़ुस जे टार्च खणी बि ॻोल्हिजे तॾहिं बि न मिले। केॾो साबरीन हो, मरहत खे मोचड़नि सां उथारींदी, मोचड़नि सां विहारींदी हुई, तॾहिं बि कुझंदो कोन हो। ए मरण घड़ी ताईं हिन ॾाड़ कोन ॻाल्हायसि, सभु कोन ॻाल्हायसि। ई बाहि लॻई, मरण खां अॻु में तुर खिली त ॻाल्हाईंसा। हाँ भेण, मरहत सां 2 टे अखर खिली ॻाल्हाए त संदसि रूह खे सुकून पहुचे ऐं तोखे सवाब मिले। एॾो हठ बि चङो कोन्हे। हा, आख़िर हाणे त ॻाल्हाईंसि। आऊं चवां थी ज़िद खे छॾे ॾे, ज़िद खे ॻाल्हाईंसि। ॻाल्हाए भेण ॻाल्हाए। जी सरताज, अव्हां कहिड़े क़ब्रिस्तान में दफ़न थियण पसंदि फरमाईंदो? मुंहिंजी मिठड़ी, तुंहिंजे कब्र जे पेरांदीअ खां
अस्सलाम वालेकुम नसरीन। हाँ? अस्सलाम वालेकुम नाजरीन। नाज़रीन हिते ना नाज़रीनो ये वेठा अथई। अस्सलाम वालेकुम नाजरीन। प्रोग्राम हाज़िर है रसचस। तो भाई ये आपका ॿुधाइण जी ॻाल्हि आहे भाई नाज़रीन हर हफ़्ते रसचस प्रोग्राम ॾिसंदा आहिनि ऐं थोरी देरि अॻु में अनाउंसर बि ॿुधाए चुकी आहे। इंसान ख़ता जो घर है। गुज़िरियल हफ़्ते असां अनाउंस कयो हो त तव्हां उन प्रोग्राम में गीत ॿुधंदा ऐं थाणे वारो ख़ाको मुकमिल तरह ॾिसंदा, पर जीअं त तव्हां किन सबबनि करे गानो न ॿुधी सघियो ऐं ख़ाको पूरी तरह ॾिसी न सघियो, उन करे अॼोके प्रोग्राम में उहो गानो ऐं उहो ख़ाको पूरी तरह ॾेखारण जो बंदोबस्तु कयो वियो आहे। उन खां अलावा असांजे केतिरनि दोस्तनि असांखे पंहिंजा प्यारा प्यारा ख़त लिखिया आहिनि। यार मोहम्मद छा ॻाल्हि ॿुध, तूं घणो ॻाल्हायो, हाणे मां बि ॻाल्हायां। हा साईं ॻाल्हायो। नाज़रीन ॻाल्हि निकिती ख़तनि जी त मां तव्हांखे हिकु सुखड़ी थी ॾेखारियां। ही सुखड़ी असांखे गुलशन इक़बाल कराची खां मोकिली आहे नंढड़नि मासूम ॿारनि जिन्हनि जा नाला आहिनि अमार यासिर ऐं ग़ुलाम मुश्तबा। ॾिसो सुठी आहे न, तव्हां बि ॾिसो। यार मोहम्मद छा हाणे ख़बर पई त इहे कम बि शुरू करे ॾिना अथई। हा नाज़रीन इहो फ़ैसिलो तव्हां पाण करियो त हीउ रुमाल खणी केरु आयो आहे ऐं लिखायो कीअं आहे। जेकॾहिं तव्हांजी तरफ़ां अहिड़ा ख़ूबसूरत तोहफ़ा तस्वीरुनि समेत मोकिलिया विया त असीं ज़रूरु ॾेखारींदासूं। छा 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 यार मोहम्मद शाह तूं एॾी वॾी ॻाल्हि थो करीं, ईअं न थिए जो सुभाणे इहा ॻाल्हि तूं पूरी बि न करीं। भई सभु ॾिसो पिया ऐं पहिरीं इहो वाइदो कयो त तव्हां इहा ॻाल्हि उन्हनि जी पूरी कंदव। मुंहिंजो मतिलबु आहे त हू जेकॾहिं इहे तस्वीरूं मोकिलनि या सुठा सुठा ख़त मोकिलनि त तव्हां उन्हनि जा बाक़ाइदा हौसला अफ़ज़ाई कंदव। बल्कि तव्हां ऐं असां हिते हूंदासीं त पोइ इंशाअल्लाह ज़रूरु। भला नसरीन हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, जेकॾहिं कंहिं घर में को भाती मरण में हुजे, मुंहिंजो मतिलबु आहे सकरात में हुजे, त उते घर भातियुनि खे छा करणु घुरिजे? या अल्लाह तूं ख़ैर कजां, रस जस प्रोग्राम पियो हले, खिल ख़ुशी जो प्रोग्राम आहे, तव्हांखे अची सकरात जी लॻी आहे। ख़ैर त आहे सकरात तव्हां ते बची सघे थी, पर मुंहिंजो मतिलबु आहे त कंहिं ते बची सघे थी, पर इन टाइम ते घर भातियुनि खे छा करणु घुरिजे? छा करणु घुरिजे? मुंहिंजो मतिलबु आहे ॾिसण जो शौक़ु अथव, पोइ ईअं कर मूंसां गॾिजी हलो। मुंहिंजे पाड़े में हिकिड़ी औरत सकरात में पई अथव, हलो ॾिसूं। तौबा नाज़रीन ॾिसो, मिरवा मौत मलू का शिकार। हाणे ॾिसण में छा आहे? सभागा जी सभागी ऐं हाणे कोन बचंदसि। इहे न चओ सभागी, इहे न चओ, तूं बची वेंदी। मुंहिंजे अखियुनि जे अॻियां ऊंधे थींदी पई वञे। बिजली बंदि थी वञण जे करे इहे महसूस कंदी हूंदी। मूंखे माफ़ कजांइ, मूं तोखे ॾाढा ॾुख ॾिना आहिनि। तूं बि मूंखे माफ़ कजांइ, मूं तोसां ॾाढा कूड़ कया। मूं जेतिरा कोन कया हूंदई, हाणे मूंखे माफ़ कजांइ। मुंहिंजो हाणे आख़िरी साह आहे, मुंहिंजो दम पियो घुटिजे। तूं इहो सुबुह खां बि चई चरी त मरी कान थी बची वेंदी। न न ऐं हाणे कोन बचंदसि, कोन बचंदसि। पोइ भला डॉक्टर खे छिके अचां। भला तुंहिंजे वञण खां पोइ मुंहिंजो दम निकिरी वञे त पोइ अहिड़ो तकड़ो प्रोग्राम हुजे त मरण खां अॻु इहे मेणबती विसाए पोइ मरिजां।